ख़बर मांखे ॾियूं सिंधड़ी मां, जिते खाई दौलताबाद रोड खे कट लॻण बाद इलाइक़े वासी सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। ॻोठाणा ड्रम लॻाए पाणीअ मां गुज़रण लॻा आहिनि। अमलदारनि तरफ़ां हिते कट ॾिना विया आहिनि रोडनि खे, जंहिं सबबु केतिरा ई इलाइक़ा हिन वक़्तु पाणी हेठि अची विया आहिनि। बरसाति जो पाणी 1 महीनो गुज़री चुको आहे, पर इन्हनि इलाइक़नि मां अञा ताईं निकाल नाहे करायो वियो। सिंधड़ी मीरपुर ख़ास जो इलाइक़ो जेको बरसाति ऐं ॿोॾि सबबु सभ खां वधीक मुतासिर थियो। खाही दौलताबाद रोड खे कट लॻायो वियो ऐं हिन सबबु इलाइक़े वासी हिन वक़्तु सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। ड्रमनि सां हिकिड़ी ॿेड़ी ठाही वई आहे, जंहिं जेके इलाइक़े वासी आहिनि उहे पाणी मां गुज़रण ते मजबूर आहिनि, पर अमलदारनि तरफ़ां ऐं मीरपुर ख़ास जी इंतिज़ामिया तरफ़ां हिन इलाइक़े मां पाणी निकाल करणु, आपाशी अमलदारनि तरफ़ां इहो पाणी निकाल करण जे लाइ का हिन महिल ताईं हिकमत अमली तरतीब नाहे ॾिनी वई, न ई हिन हवाले सां को इमदादी कमु कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद, आगाह कजो, 1 महीनो लॻभॻि गुज़री चुको आहे, पर हिन मुतासिर इलाइक़नि मां अञा ताईं पाणी निकाल न पियो कयो वञे। जी हाँ, मां बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ 1 महीने खां मथे जो अरसो गुज़री चुको आहे, मगर हिन वक़्त ताईं जेको पाणी आहे उन जो फ्लो में का बि घटिताई नाहे अची सघी, जंहिंजे करे जेको आहे पेरूमल सांगड़ सिंधड़ी जो पाणी जेको आहे सो मुख़्तलिफ़ यूसुनि जो कंगल ढंढ में आयो। कंगल ढंढ खां जेको पाणी आहे उन खे खरड़े खां अॻियां कट जेका ॾिनी वई आहे दौलताबाद खाई रोड ते, जंहिंजे करे जेके दौलताबाद जा रवासी आहिनि, फुलाडियूं जा जिन जो कारोबार आहे, अच वञ मुख़्तलिफ़ ॻोठनि आसपास जा जेके रवासी उन्हनि खे खाईअ जे लाइ अच वञ जे लाइ उतां जो मक़ामी ॻोठाणो आहे, उन हिकिड़ी जेको आहे हथरादू ॿेड़ी तयारु कई आहे, डमनि जे ज़रिए खट रखी ऐं उन ते फता रखी, जंहिंजे करे जेके माण्हू आहिनि उहे मोटरसाइकिलूं गुज़ारनि था। जे न 30 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय करे पहिरों खाई उन्हनि खे जेको आहे खाई पहुचण ते उहे मजबूर बणियल आहिनि। उन खां अलावा इहो पाणी जेको आहे सो इन कट वारे हंध खां थींदो हींअर गिरोड शरीफ़ पिथोरे तरफ़ वधी रहियो आहे, जेको आहे सो मुख़्तलिफ़ इलाइक़े जे बावड़ो आहे, सामड़ जो आहे, संगार आहे, इहे मुकमल तौर ॿुधी चुका आहिनि। अॻिते जो पाणी जेको आहे सो मूड़े कोलीअ खां अॻिते वञी रहियो आहे, जंहिंजी गुज़िरियल 1 महीने खां अपाची काथे का बि प्लानिंग न आहे कई, जंहिंजे करे जेको आहे सो सिम नाला न थियण जे करे इहो जेको रोडनि खे कट ॾिना विया, जेको आहे सो अॻे ई रोड हितां जा खस्ता हाला वधीक कट ॾेई उन्हनि खे तबाह कयो आहे। माण्हुनि जी आमदरफ़्त जेका आहे उहा सख़्तु मुतासिर थी रही आहे। इंतिज़ामिया ऐं आपाची खातो बिल्कुलु इन सॼे अमल में जेको आहे सो बेवस नज़र अची रहियो आहे। जी, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी वांजी असद शहर। सिंधड़ी जे खाही ऐं दौलताबाद वारे इलाइक़े में सूरत हाल इहा आहे त 1 महीनो लॻभॻि गुज़रण जे बावजूद बि मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं सिम नालनि जो जेको पाणी आहे उहो निकाल न पियो कयो वञे। आपाशी अमलदारनि तरफ़ां मुख़्तलिफ़ हंधनि ते कट ॾिना विया आहिनि। जेके ॻोठ ॿोॾ खां बचियल हुया हाणे उहे बि पाणी हेठि अचणु लॻा आहिनि। माण्हू हथरादू जेके ॿेड़ियूं ठाही वियूं आहिनि ड्रमनि वसीले, उन्हनि ज़रिए इहो पाणी हितां पार करण लाइ मजबूर थिया आहिनि, जिन ते न सॼी सूरत हाल में इंतिज़ामिया को तहरुक नाहे वरितो।